जे पंजाब कॉलोनी वारे इलाइक़े में अफ़सोसनाक ट्रैफ़िक हादसो पेश आयो आहे, जंहिं नतीजे में हिकु मर्द ऐं 2 औरतुनि सूधो 3 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे, कराची खां पंजाब कॉलोनी वारे इलाइक़े में अफ़सोसनाक ट्रैफ़िक हादसो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में हिकु मर्द ऐं 2 औरतुनि समेत 3 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। शिपा एम्बुलेंस वसीले फ़ौतियुनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया, जॾहिं लाशनि जी सुञाणप नाहे थी सघी। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, कराची खां जिते पंजाब कॉलोनी वारे इलाइक़े में अंडरपास भरिसां अफ़सोसनाक ट्रैफ़िक हादसे जे नतीजे में हिकु मर्द ऐं 2 औरतुनि सूधो 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। इमदादी रज़ाकारनि पहुची फ़ौतियुनि जा लाश जिनाह इस्पताल मुंतक़िल कया। शिपा ज़रियनि मूजिबि फ़ौतियुनि जी सुञाणप नाहे थी सघी। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे, कराची खां जिते पंजाब कॉलोनी वारे इलाइक़े में अंडरपास वटि अफ़सोसनाक ट्रैफ़िक हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में हिकु मर्द ऐं 2 औरतुनि समेत 3 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया। वाक़िए खां पोइ शिपा एम्बुलेंस वसीले फ़ौतियुनि जा लाश जिनाह इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जॾहिं त अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थींदड़नि जी सुञाणप नाहे थी सघी। HSTV न्यूज़, कराची।